असबाब जी रब के परवाह है। खुदा पाक बेशक शहनशाह आए, न असबाब जी रब के परवाह है। खुदा पाक बेशक ओए बिना पीउ जे ईसा पैदा कयाई, ऐं उनखे अञा ताईं ज़िंदह रखियाई। ओए बिना पीउ जे ईसा पैदा कयाई, ऐं उनखे अञा ताईं ज़िंदह रखियाई। हा ताक़त इहा रखंदो अल्लाह आहे, न असबाब जी रब के परवाह आहे। खुदा पाक बेशक शहनशाह आए, न असबाब जी रब के परवाह आहे। ओए बिना पुल जे मूसा कीअं पार थी वियो, ऐं फिरऔन लश्कर सां गॾु गार थी वियो। ओए बिना पुल जे मूसा कीअं पार थी वियो, ऐं फिरऔन लश्कर सां गॾु गार थी वियो। थियो कहिल गुलज़ार आड़ा आहे, न असबाब जी रब के परवाह आहे। खुदा पाक बेशक शहनशाह आए, न असबाब जी रब के परवाह आहे। ओए मिठे मीर मुरसल के रब हो घुरायो, करे पल में साईं वॾा सहरायो। रात जे थोड़े हिस्से अध रात भी न, रात जो चौथों हिस्सो भी न। कुरान पाक में अल्लाह से फरमाया सुब्हानल्लज़ी अस्रा बिअब्दिही लैलन मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़सा। लैलन रात जे थोड़े हिस्से। पुराने वक्त में असां जो हिकिड़ो वॾो शाइर हो, उन जो हिकिड़ो शेर हो। उन शेर में लफ़्ज़ चया त लॻुस वक़्त मेराज में एतिरो, लॻुस वक़्त मेराज में एतिरो, लुॾे पियो कड़ो हो गरम बिस्तरो। जंहिं बिस्तरे तां इमामुल अंबिया जिब्रील अमीन सां उथी करे विया, साईं जन मोटी आया, उहो बिस्तरो अञा गरम। हो जेको दरवाज़ो लाहे करे निकिता ॿाहिरि, दरवाज़े जो कुंडो लुॾे पियो। बुज़ुर्ग लिखियो त उहो कुंडो लुॾे ई पियो त साईं जन मोटी आया। किने वरी आम 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 ॿारनि में पयूं ॻाल्हियूं हलंदियूं आहिनि आम माण्हुनि में त अरिड़हनि सालनि जी हिकिड़ी राति, इहे ईअं हथ जूं ॻाल्हियूं आहिनि। बस या रात जे थोड़े हिस्से या अल्लाह ताला जी कुदरत। किन बुजुर्ग लिखियो आहे अल्लाह ताला पूरी कायनात के जाम कयो, जो बिला जेकी जाते शई उते बीजी वई, इमामुल अंबिया वींदा रहिया, इहो सॼी कायनात इहो सॼो पूरो जहान पूरो सैर करे वापसि मोटी आया। वरी अल्लाह ताला उन खे खुलियो त जेको कड़ो पहिरियों लुॾे पियो जाते बीजी वियो, वरी उतां लुॾणु शुरू थी वियो। बिस्तरो जीअं गरम। चई मिठे मीर मुरसल के रब हो घुरायो, करे पल में साईं वॾा सहरायो, करे पल में साईं वॾा सहरायो। समावात खां थियो गुज़रगाह आहे,
न असबाब जी रब खे परवाह आहे खुदा पाक बेशक शहनशाह आहे न असबाब जी रब खे परवाह आहे ओए ॾिसो कहफ वारने खे रब हो सुम्हारियो ऐं सदियुनि खां पोइ बे सलामत उथारियो 300 साल खां मथे असहाब काफ जबलन जे चुर में गार में पया रहा न केवल का चप पातो न माकुड़ो आयो न का हवा मिट्टी उन्हनि खे पूरे वई न का बारिश उन्हनि खे ख़राब कई जीअं हुया तीअं उथिया 300 साल 309 साल उथिया त वरी ॼणो उहे तरो ताज़ा इहा अल्लाह जी कुदरत आहे चई ॾिसो कहफ वारने खे रब हो सुम्हारियो ऐं सदियुनि खां पोइ बे सलामत उथारियो ऐं सदियुनि खां पोइ बे सलामत उथारियो ईअं भी खणाईंदो रब साहो आहे ईअं भी खणाईंदो रब साहो आहे न असबाब जी रब खे परवाह आहे हाफिज़ गुलाम मुस्तफा बुर्रो कंदरा वाह बुर्रन उन्हें बुजुर्ग मांखे ॿुधायो त इन्हनि खां परियां वरी घाड़ सरबो आहे जबल जो पासो उते हिकिड़े पीर जो नालो आहे पीर कोकू ख़बर न आहे त कीअं बुजुर्ग नाला रखिया बहरहाल चए उते मां वयुमि भई उते हिकिड़े दोस्त जो आरो मशीन जे मां उन वटि वयुमि मूंखे ॿुधाई हाफ़ साहब अजब ॻाल्हि ॾिठी आहे अलाह जी कुदरत कीअं चए असांजे आरे मशीन ते अलाए कॾहिं के दोस्त काठी रखी विया आरा मशीन पयूं हुजनि काठियूं सालनि जा साल चई हिकिड़ी भुती काठी पई असांजे आरे ते छॾे विया अचानक उहे मालिक आया ते असांखे ज़रूरत पई आहे काठी चीरे ॾियो उहा आरे मशीन ते खणी करे साफ़ करे मशीन ते रखीसीं लीको कढी करे असां उनखे चीरणु शुरू कयोसीं काठीअ खे अॻिते हली करे काठीअ में आरो बीह रहियो चुरे न कटण बंदि थियो असां चयोसीं त पुराणी काठी आहे मतिलबु पुराणे वक़्त में को किलो का लॻियल हुजे किली का कील का कोको तंहिंजे करे मथां आरो बि भॼी पए तंहिंजे करे वरी असां लीको निकितल वरी ॿियो पासो फेराए करे वरी ओड़ो शुरू कयोसीं भला एॾो था आंदासीं फुट ॾेढ खां विच ते वरी ओड़ो आरो जेकी कोशिशि कईसीं आरो न चुरे ई न असां जो खुदा जी कुदरत का गंढे आ का काठीअ खे हड़बड़ ध्यान न थिए हलो छोकरा छेड़ियूं खणी अचो हथोड़ा बि खणी आ छेड़ियूं बि खणी आ ॿ टे छेड़ियूं रखी करे हथोड़नि जा धक हयांसीं काठी ॿ थी पई अंदरि आख़िर उठे उन आख़िर में जीरो पखी न दर न दरी न सुराख गुरको काठी सालनि जी काठी करे उहो जीरो वेठो उन जे पेरनि में जीअं चांवर हूंदा अहिड़ी का शइ पले असां उन पखीअ खे खणी पिंजरे में रखियोसीं कुझु ॾींहंनि ताईं उहो पखी ज़िंदा हुयो माण्हू ॾिसण आया पोइ मरी इहा अलाह जी कुदरत आहे न दर न दरी न पाणी न छा चई ॾिसो कहफ वारने खे रब हो सुम्हारियो ऐं सदियुनि खां पोइ बे सलामत उथारियो ईअं भी खणाईंदो रब साहो आहे न असबाब जी रब खे परवाह आहे खुदा पाक बेशक शहनशाह आहे न असबाब जी रब खे परवाह आहे हू अधरात जो सिज उभारे सघे थो ऐं सिज हूंदे तारा ॾेखारे सघे थो हू अधरात जो सिज उभारे सघे थो ऐं सिज हूंदे तारा ॾेखारे सघे थो मने जो नहीं ॻाल्हि गुमराह आहे न असबाब जी रब खे परवाह आहे ओए बिना
बिना अमल अहमद के जन्नत जे ॾींदो त रब खां पुछण वारो आ केरु थींदो। अमल त कोन मुफ्त में जन्नत जेकॾहिं कंहिंखे ॾे त अलाह केरु पुछंदो। कॾहिं माण्हू ॾींहुं राति मुसले ते हुजे पर दिलि में हुजेसि त फलाणे जे दुकान खे तबाह कीअं कयां, फलाणे जे मच्छीअ जे तलाव खे तबाह कीअं कयां, फलाणे जे बागनि अंबनि जे तबाह कीअं कयां। अलाह खे इन मस्जिद ऐं इन मुसले ते बीहण ऐं इन निमाज़ अलाह परवाह कोन्हे। जेकॾहिं कंहिंखे बिना अमल जे बि मोकिले छॾे जन्नत ॾे अलाह जी मर्ज़ी वारो। ये हदीस सुवारी में हिकिड़ो वाक़ियो ईंदो आहे। हिकिड़ो शख़्स मुस्तफ़ा साईं वटि कलमो अची पढ़ियो मुस्लमान थियण खां पोइ साईं जन खे अर्ज़ु कई त या रसूल अल्लाह फलाणे महाद ते मुस्लमान विढ़नि था काफ़िरनि खां। साईं मुंहिंजी दिलि चए थी जेकॾहिं मां बि तलवार खणी करे विढ़ा साईं जेकॾहिं पोइ मां उते शहीद थी वञा त पोइ साईं जन फरमाए तूं जन्नत में वञे मुंहिंजी जाइ जन्नत आहे। हा बस तलवार खणी निकितो त अलाह जी कुदरत शहीद थियण खां बाद में जनाज़ा साईं जन जे आॾो शहदा जा आंदा विया। तॾहिं इमाम अंबिया फरमायो त अचो त तव्हांखे उहो माण्हू ॾेखारियां जंहिं दुनिया में हिकिड़ी नमाज़ बि न पढ़ी, को रोज़ो बि न रखे, को ख़ैर ख़ैरात, को हज ज़कात, को उमरो, को मस्जिद, को मदरसो, कुझु बि न। हेॾो अलाह ताला कलमो नसीब कयोसि, होॾो अलाह शहादत ॾिनसि, जन्नत में हले वियो। उहो हे जनाज़ो चई बिना अमल अहमद के जन्नत जे ॾींदो त रब खां पुछण वारो आ केरु थींदो। त रब खां पुछण वारो आ केरु थींदो। हर रहमत जो बेशक हू दरियाओ आहे न असबाब जी रब खे परवाह आहे। खुदा पाक बेशक शहनशाह आहे न असबाब जी रब खे परवाह आहे।